अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। लाड़काणो माहोटा थाणे जे हद मां नामालूम माण्हू घर ॿाहिरां बीठल कार काए फरार थी विया। मुतासिर मालिक जो थाणे आॾो एहतजाज। इन ई मौक़े ते एहतजाज कंदे कार मालिक अज़ीज़ुल्लाह चाचड़ साफ़िन आॾो धाईंदे चयो त 2 महीना अॻु 2 लख किस्त ॾेई 8,50,000 में GL आहे गाॾी वरिती हुई, जेका टैक्सी में हलाए बचड़नि जो पेट गुज़र कंदो हुअसि। गुज़िरियल राति माहोटा में घर ॿाहिरां गाॾी बीठल हुई, नामालूम माण्हू गाॾी काए फरार थी विया। अहिड़ो इतला पुलिस खे ॾिनो, पुलिस कख भञी बीणो बि न कयो। हिन वधीक चयो त असीं मिसकीन आहियूं, बचड़नि जे पेट गुज़र जे वाहिद ज़रियो गाॾी हुई। हिन DIG लाड़काणो SSP खां मुतालबो कयो आहे त फौरी नोटिस वठी चोरी थियल कार वापसि कराए पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। नाज़रीन, अॻूणे ममलकती वज़ीर ऐं फंक्शनल मुस्लिम लीग सिंध जे नायब सदर मरहूम फ़कीर मोहम्मद जादम मंगरियो जे विछोड़े खे 1 साल मुकमल थी वियो। संदसि यादि में उमरकोट भरिसां अबाणे ॻोठ ढोरोनारो में मेड़ाको कोठाए ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़ानी ऐं ख़ैरात कई वई। इन ई मौक़े ते वरसी तक़रीब में हुर जमात जे चीफ ख़लीफ़े फ़कीर कादिर बख़्श मंगरियो, महेश मलाणी, दोस्त अली रायमू, अब्दुल अज़ीज़ जूणेजो, अरबाब रहीम, सईद निज़ामाणी, मीर सलीम टालपुर, सैयद इनायत अली शाह, ख़ालिद सिराज सुमरो, अली मुराद राजड़, फ़कीर मंगन मंगरियो, खान साहब अख्तर पली, हाजी बका पली ऐं ॿियनि हुर जमात जे ख़लीफ़नि सियासी समाजी अॻवाननि वॾी तइदाद में शिरकत कई। तक़रीब में अॻवाननि फ़कीर मोहम्मद जादम मंगरियो जी शख़्सियत खे लफ़्ज़ी भेटा पेश कई। नाज़रीन, जरवार में यारूलुंड जे रहवासियुनि जो नींगर जी ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं मिलंदड़ मौतमार धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन ई मौक़े ते नौबत लुंड, साहिब लुंड ऐं ॿियनि जरवार प्रेस क्लब में एहतजाज कंदे डाहींदे इल्ज़ाम हयो आहे त 2 महीना अॻु जवाबदार इसाक लुंड, इख्तियार लुंड, सदाम लुंड असांजे नींगर अब्दुल रज़ाक लुंड खे पेट में छुरा हणी सख़्तु ज़ख़्मी करे विया। हिन वक़्तु नींगर कराची अस्पताल में दाख़िल आहे ऐं अञा नींगर जी हालत ख़राब आहे ऐं जवाबदारनि मथां केस पिणु दाख़िल करायो आहे, पर जवाबदार पुलिस हथु न करे सघी आहे। हाणे इन्हनि जवाबदारनि जा सोट असांखे केस तां हथु खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त जवाबदारनि पंहिंजी पोड़ी औरत ख़िलाफ़ ज़मीन ते कब्ज़े जी सेशन कोर्ट घोटकी में पिटीशन बि कई हुई, जेका पिटीशन कूड़ी हुजण करे अदालत इहा पिटीशन रद्द करे छॾी। हिननि SSP घोटकी खे अपील कई आहे त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। नाज़रीन, दादू भरिसां B सेक्शन थाणे जे हद में फरहान होटल वटि तेज़ रफ़्तार कार मोटरसाइकिल विच में टक्कर। नतीजे में मोटरसाइकिल सवार 55 सालनि जो पीरसन हुसैन बबर, संदसि घरवारी ऐं 3 सालनि जो पुटु सदाम बबर सख़्तु ज़ख़्मी थी पिया। इतला त पुलिस पहुची कार तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। बाद में वारसनि ज़ख़्मियुनि खे चाणका अस्पताल जे हादसनि वारे शोबे में आंदो, जिथे ज़ख़्मनि जा सूर न सहंदे पीरसन हुसैन बबर फोत थी वियो ऐं ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। नाज़रीन, ऑस्ट्रेलिया जी टीम न्यूज़ीलैंड खे शिकस्त ॾेई पहिरियों भेरो T20 वर्ल्ड कप जो ताज पंहिंजे मथे ते सजाए वरितो। पहिरियां खेॾंदे कीवी टीम मुक़ररु ओवरनि में 4 विकेटुनि जे नुक़सान ते 172 रन्स ठाहियूं, जॾहिं त कीवीज़ तरफ़ां मिलियल 173 रन्स जो हदफ़ कैंगरूज़ 2 विकेटुनि जे नुक़सान ते पूरो करे वर्ल्ड कप पंहिंजे नाले कयो। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं फेसबुक पेज ऐं YouTube चैनल डेली कल्याण।